अस्सलामुअलैकुम दोस्तों, छा हाल आहे? उमेद आहे त सभु ख़ुशि हूंदो। अॼु तव्हांखे मां हिकु ज़बरदस्त ट्रिक ॿुधायां थो। तव्हां पंहिंजे वीडियो गाने खे कलाम खे ऑडियो कीअं करे सघो था। अचो तव्हांखे ॿुधायूं था। हलूं था मोबाइल जी स्क्रीन तरफ़ ऐं वीडियो ई पूरो ॾिसिजो त तॾहिं तव्हांखे सम्झ में ईंदो। त असां कयूं था स्टार्ट। मोबाइल जी स्क्रीन ऐं उन ते तव्हां ॾिसी सघो था त पंहिंजे कलाम खे ऑडियो कीअं करे सघो था। सभ खां पहिरियों तव्हांखे वञिणो आहे प्ले स्टोर में। प्ले स्टोर वञण खां पोइ हे तव्हां ॾिसी सघो था, हिन खे तव्हां डाउनलोड कंदव। हिन जो लिंक मां डिस्क्रिप्शन में ॾेई छॾींदुसि, उतां बि तव्हां डाउनलोड करे सघो था। डाउनलोड करण खां पोइ वरी तव्हां वटि अहिड़ो इंटरफेस ईंदो। पहिरीं मूं वटि डाउनलोड थियल आहे त सिंपली मां तव्हांखे ॾसां थो त हिते जेको आहे वीडियो वारो ऑप्शन ॾसे थो, हिते तव्हांखे क्लिक करिणो आहे। क्लिक करण खां पोइ जहिड़ो बि तव्हांखे जेको बि वीडियो पंहिंजो खणणो आहे पोइ वरी हिते तव्हां ॾिसी सघो था, हिते ऑडियो ते तव्हां क्लिक करिणो आहे। ऑडियो ते क्लिक करण खां पोइ वरी तव्हां वटि अहिड़ो इंटरफेस ईंदो। तव्हां हिन गाने खे कट बि करे सघो था, अॻिते पोइते बि करे सघो था। ठीकु आहे। त पोइ वरी हिते मथे तव्हां हिते ॾिसी सघो था, हिते क्लिक करिणो आहे। क्लिक करण खां पोइ वरी अहिड़ो इंटरफेस तव्हां वटि ईंदो। त हिते मथे क्लिक करे पोइ वरी हिते हेठि ओके ते क्लिक कंदव त तव्हांजो कलाम जेको आहे ऑडियो थियणु स्टार्ट थींदो। हे कलाम ऑडियो थी वियो आहे। हीअ हाणे तव्हांजी मोबाइल जे गैलरी में बि सेव थी चुको आहे। तव्हांखे कंहिं ॾे मोकिलिणो आहे व्हाट्सअप में या फेसबुक में, किथे बि शेयर करिणो आहे, तव्हां हिते शेयर वारे बटण ते क्लिक करे तव्हां व्हाट्सअप में वञी करे कंहिंजे बि व्हाट्सअप ते बि तव्हां हिन खे मोकिले सघो था। त अॼु जो वीडियो इहो ई हो। उमेद आहे त वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जे बि भाउ खे असांजो वीडियो पसंदि आयो त असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो। अहिड़ो छो त सब्सक्राइब चैनल खे कंदो ऐं घंटी वारे बटण खे हणंदो त अहिड़ा वीडियो रोज़ असां ठाहींदासीं तव्हां वटि पुॼी वेंदा। ओके, ख़ुदा हाफ़िज़।